वेलकम बैक नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भलीकार मां आहियां मंज़ूर अली चांडियो। हिते तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू में पुलिस जी वॾी कार्रवाई थी आहे। कराची मां निजी कंपनी जा कॉलिंग कार्ड चोरी थियल दादू पुलिस हथ करे वरिता आहिनि। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू पुलिस जी वॾी कार्रवाई थी आहे। कराची मां निजी कंपनी जा कॉलिंग कार्ड चोरी थियल पुलिस हथ करे वरिता आहिनि। इन सिलसिले में वधिक तफ़सील वठंदासीं असां दादू इश्यूज़ जे रिपोर्टर दानिश खुश्क खां। जी दानिश खुश्क, दादू में पुलिस जी वॾी कार्रवाई थी आहे, उन बाबति तव्हांजा छा तफ़सील आहिनि? वधीक चोरी थियल 4 करोड़ खां वधीक मालियत रखंदड़ कॉलिंग कार्ड जेके आहिनि, जेके बैलेंस कार्ड आहिनि, उहे चोरी थिया हुआ, जेके पुलिस हथ करण जी दावा कई आहे। इहे कराची जे सुखन थाणे जी हद मां 2 जनवरी ते इहे जेका 4 करोड़ खां वधीक मालियत जा कार्ड उतां चोरी थिया हुआ। जेके पुलिस खे इतला मिलियो त दादू भरिसां इंडस हाईवे ते ॻोठ गुलाम पंवर में जवाबदार जेको आहे इहे जेके चोरी थियल कार्डनि खे ॿी जॻह ते मुंतक़िल कनि पिया। खुफ़िया इतला ते पुलिस कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान उन्हनि खे 4 करोड़ 2,200 रुपयनि जा बैलेंस कार्ड पुलिस हथ कया आहिनि, जंहिं ते जवाबदार जेको आहे सरफराज़ उर्फ असद केस दाख़िल कयो आहे। जंहिं ते 2 जवाबदार जेके आहिनि उहे फरार थी विया आहिनि। उन्हनि जे पुलिस पारां छापामार कार्रवाइयूं जारी आहिनि। पुलिस इहो मौक़ो अख़्तियार कयो थाणे जी हद 2 जनवरी ते कराची जी हिकु निजी कंपनी आहे, उन जेको वेयर हाउस आहे, उतां 4 करोड़ खां वधीक मालियत जा जेके जेके इतला मिलियो त मखदूम बिलावल थाणे जी हद इंडस हाईवे ॻोठ गुलाम पंवर कार्ड मौजूद आहिनि, जा उन्हनि जी मुंतक़िली कई पई वञे। अहिड़े इतला ते पुलिस कार्रवाई करे उहे करोड़े रुपयनि जा जेके कार्ड आहिनि उहे हथ कया आहिनि। पुलिस जी अहिड़ी कार्रवाई ते दादू जे शहरियुनि पुलिस खे साराहियो आहे। SSP दादू एजाज़ अहमद शेख पिणु पुलिस जे जुड़ियल टीम जे कार्रवाई कई, उन्हनि खे शाबाशी ॾिनी आहे। जी मंज़ूर। जी वॾी महिरबानी दानिश खुश्क, अवी तफ़सील खां आगाह कयो। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईसीं। दादू में पुलिस जी वॾी कार्रवाई थियल आहे। कराची मां निजी कंपनी मां चोरी थियल कॉलिंग कार्ड दादू पुलिस हथ करे वरिता आहिनि, जंहिं कार्रवाई खे दादू जे शहरियुनि पिणु साराहियो आहे।